अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारे सिराए 4 जेडीओ न्यूज़ यहाँ वज़ीर उनड़ पोरियत मुज़ाहिमत पारां हैदराबाद जे डिप्टी कमिश्नर फ़हद मुस्तफ़ा सुमरे सां जाली डोमिसाइल वारे मामले ते मुलाक़ात कई, जंहिंमें गुज़िरियल 10 सालनि में डीसी ऑफिस पारां जारी कयल हैदराबाद ज़िले जे डोमिसाइलन जो रिकॉर्ड फराहम करण लाइ आइन जे आर्टिकल 19A ऐं सिंध ट्रांसपेरेंसी एंड राइट टू इंफॉर्मेशन एक्ट 2016 तहत दरख़्वास्त ॾिनी वई। वफ़द में सिंध सुजागी फोरम, अवामी तहरीक PYA ऐं हाई कोर्ट पारां हैदराबाद जा कुछ वकील भी शामिल हुआ। दरख़्वास्त डीसी पारां 15 ॾींहं अंदर समूरा कानूनी लवाज़मात पूरा करे रिकॉर्ड फराहम करण जी ख़ातिरी कराई वई। डीसी हैदराबाद जेतोणीकि दरख़्वास्त खे क़बूल कयो, पर संदसि आमराणा रवैये ते केतिरनि ई साथियुनि जी साण सख़्त क़िस्म जी ॾे वठि थी। मुलाक़ात बैदि SOP जो पिणु ख़्यालु रखंदे जाली डोमिसाइलनि ख़िलाफ़ हिकु मुज़ाहिरो पिणु कयो वियो। मुज़ाहिरे में पोरियत मुज़ाहिमत जे अॻुवाण गोहर मीमुण ऐं महराण मीमुण जो चवणु हो त समूरे सिंध जी डेमोग्राफीअ खे चंद राशि कामोरन ऐं संदन स्टाफ कुछ पैसनि लाइ मुकमल तब्दील करे छॾियो आहे। संदन चवणु हो त सिंध हुकूमत उन ॾस में बिल्कुलु संजीदा न आहे। उन्हनि घुर कई त सिटीज़नशिप एक्ट 1951 ऐं PRC सिंध रूल्स 1971 में तरमीम करे सख़्त क़िस्म जी कानून साज़ी कई वञे त जीअं ढारियुनि जी लोध खे सिंध जे वसीलनि मथां क़ाबिज़ थियण खां रोके सघिजे। उन मौक़े ते सिंध सुजागी फोरम जे मुहब आज़ाद लिगारीअ बि ख़िताब कयो। संदसि चवणु हो त सिंधी माण्हुनि सां केतिरनि ई सालनि खां कूड़नि डोमिसाइलनि जे नाले में बेवाजिबी हलंदड़ आहे ऐं केरु बि उनखे बुंजो ॾियण लाइ तयारु न आहे। हिन चयो त उहो सॼो अमल चूंडियल नुमाइंदनि ऐं कामोरनि जे गठजोड़ सां थिए थो, जंहिंखे बुझो ॾियण जी ज़रूरत आहे। मुज़ाहिरे खे एडवोकेट रशीद राजड़, एडवोकेट अंदरजीत लोहाणी समेत ॿियनि केतिरनि ई सुञाण दोस्तनि ख़िताब कयो। पोरियत मुज़ाहिमत पारां उहा ॻाल्हि वाज़िह कई वई त 18 तारीख़ ते सभिनी साथियुनि समेत गॾिजी वरी डीसी ऑफिस अचिबो ऐं डीसीअ खां रिकॉर्ड जी घुर कई वेंदी। रिकॉर्ड न मिलण जे सूरत में सॼे सिंध में एहतिजाजनि जो दाइरो वसी कयो वेंदो ऐं हैदराबाद जे डीसीअ ख़िलाफ़ हाई कोर्ट में दरख़्वास्त पिणु ॾिनी वेंदी। सर था यो तो लिखी रहा था ताजी ऑफिस ता पीए का वधिक ता ना यो ता नथा चई सको। यू कैनॉट से दिस यू कैनॉट से दिस यू आर पब्लिक सर्वेंट ठीक है। A4 जेडीओ न्यूज़ में फ़िलहाल एतिरो ई। वधीक ख़बर ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो A4 जेडीओ न्यूज़।